बिरिया रोड यूसी राजू कीरियो जे वार्ड नंबर 1 जे जनरल काउंसिलर यामीन धौरो जे प्रेस कॉन्फ्रेंस में तरदीद। जनरल काउंसिलर यामीन धौरो पंहिंजे यूसी जे चेयरमैन ज़फ़र कीरियो ते पूरो एतमाद कंदे कम जारी रखण जो ऐलान कयो। मुखालिफ़नि मुंहिंजे इस्तीफ़ा जी कूड़ी ख़बर सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे, जंहिंमें का बि सदाकत नाहे। जनरल काउंसिलर यामीन धौरो मां पहिरियां बि पंहिंजी यूसी जे चेयरमैन ज़फ़र कीरियो सां गॾु कमु करे रहियो हुयसि ऐं अॻिते बि कमु जारी रखंदमि। जनरल काउंसिलर यामीन धौरो असां गॾिजी यूसी में रिकॉर्ड तरक़ियाती कम कया आहिनि। अॻिते बि इलाइक़े जे अवाम जी ख़िदमत जारी रहंदी। चेयरमैन यूसी राजू कीरियो ज़फ़र कीरियो यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ ख़ुदा बख़्श बुलड़ो, ॻोठ फ़तेह मोहम्मद धौरो, ॻोठ अब्दुल रहीम कीरियो समेत ॿियनि ॻोठनि में नालियूं, प्योर ब्लॉक ऐं पुलियुनि जा कम करायो आहे, जंहिंसां अवाम खे सहूलियतूं मिलियूं आहिनि। चेयरमैन यूसी राजू कीरियो ज़फ़र कीरियो सेप्टेम्बर महीने में यूसी जे ग़रीबनि में सोलर प्लेटूं ऐं पखा विरहाया वेंदा। चेयरमैन यूसी राजू कीरियो ज़फ़र कीरियो असां इलाइक़े जे अवाम सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ मुखालिफ़नि जूं वायूं बताल थी वियूं आहिनि ऐं हू अहिड़े ओछी हरकतुनि ते लही आया आहिनि, पर असां पंहिंजी अवामी ख़िदमतनि सां मुखालिफ़नि जी हर चाल नाकाम कंदासीं। यादि रहे त हिकु हफ़्तो अॻु यूसी राजू कीरियो जे वाइस चेयरमैन इम्तियाज़ बुलड़ो पिणु पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई, जो त अॼु पिणु सोशल मीडिया जे वार्ड 1 जे जनरल काउंसिलर यामीन धौरो जे पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा जी कूड़ी ख़बर हली रही हुई, जंहिंजी ॼाणल काउंसिलर पारां इस्तीफ़ा वारी ख़बर कूड़ी हुजण जी तर्दीक़ कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।